मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त ए सेक्शन थाणे जी हद मंज़ूर कॉलोनी मां पीरसन महरम रिंद जो घटीअ मां लाश हथ इतला ते मेड़ पुलिस पहुची लाश खणाए तालका अस्पताल मेड़ मुंतकिल कयो। फोती पीरसन जे भाइटे आमिर रिंद ऐं ॿियनि ॿुधायो त ही असांजो चाचो आहे जेको बाढ़ लॾे वियो हो ऐं असांजो हिननि सां को तालुक न आहे ऐं ही कुझु वक़्त खां मेड़ हासिल खोसो में पंहिंजे रिश्तेदार गुलज़ार रिंद वटि रहंदो हुयो। हिन चयो त गुलज़ार रिंद ऐं इन जा पुट हिन खे घटी में उछलाए विया आहिनि। अहिड़ो असांजे पाड़े जे माण्हुनि इतला ॾिनो आहे। पीरसन चाचो घटी में ई फौत थी वियो आहे जंहिंजो लाश 1 कलाक ताईं घटी में पयल रहियो। इतला बाद पुलिस पहुची लाश अस्पताल खणाए आया आहियूं। वाक़े जी शफ़ाफ़ जांच कई वञे। मेहड़ पुलिस मूजिब त फोती पीरसन जो लाश पंहिंजे ई भाउ जे घर भरिसां घटी मां मिलियो आहे। इतला ते पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं जॾहिं त पोस्टमार्टम बाद फोती जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ वधीक कार्रवाई कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।